तालके मेहर खां इरफान मंगी जी रिपोर्ट मुताबिक वेझो आल सरगानी वेलफेयर एसोसिएशन के चेयरमैन मोहतरम हाजी मोहम्मद मुनीर सरगानी के खास हिदायतुन ते आल सरगानी वेलफेयर एसोसिएशन जिले लाड़कानी जो इजलास कोठायो वियो। इजलास की सदरत आल सरगानी वेलफेयर एसोसिएशन के सदर बरकत अली सरगानी कई। इजलास की शुरुआत कुरान पाक की तिलावत से थी। इजलास में अहम एजेंडा आल सरगानी वेलफेयर एसोसिएशन के सालियानो कन्वेंशन में भरपूर शिरकत करने लाइ मुशावरत की वई। इजलास के आल सरगानी वेलफेयर एसोसिएशन के जिले लाड़कानी के सदर बरकत अली सरगानी, मरकजी अगवान नादर अली सरगानी, उस्ताद निसार अहमद सरगानी, उस्ताद मोहम्मद मूसा सरगानी खिताब कंदे चयो त आल सरगानी वेलफेयर एसोसिएशन जो मंशूर सेहत तालीम और बरादरी की खिदमत लाइ ॾींहुं राति कम करे रहा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असांजी तंज़ीम तरफ हर साल मुफ्त मेडिकल कैंप जैमें सवे गरीब मिस्किनन के इलाज की सहूलतों हासिल कंदा आहिनि ऐं सर्दी में सरगानी बरादरी के गरीब मिस्किनन में गरम कपड़ा, जैकेटियूं, जर्सियूं ऐं गरीब मिस्किन शागिर्दन में मुफ्त स्कूल बैग तक़सीम करण ऐं केतरनि ई पुरियतन के इलाज में भरपूर माली सहायता में अग भरा रहा आहियूं। इंशाअल्लाह हिन भेरे सालियाने कन्वेंशन जो थींदड़ जलसो जो विलेज सोबदार सरगानी में थी रहो है, जैमें सिंध पंजाब बलूचिस्तान में सरगानी बरादरी जा मोअज़्ज़िज़ भाउर शिरकत कंदा। उनमें सिले लाड़काणो भरपूर शिरकत कंदो ऐं मेज़बानी जा फ़राइज़ अंजाम ॾींदो ऐं आल सरगानी वेलफेयर एसोसिएशन के तरफां सरगानी बरादरी जे भलाई खिदमत जो वचन वजायो वेंदो। हिन मंशूर के कामयाबी से निभायो वेंदो। इजलास में आल सरगानी वेलफेयर एसोसिएशन के मरकजी ऐं जिले लाड़काणे जे उहदेदारनि ऐं सरगानी जा मोअज़्ज़िज़ भाउरनि शिरकत कई।